नाज़रीन बे पासे ज़िक्र कंदासीं सिंध सुजान संगत ऐं गेम्स सरबराह डॉक्टर रहीम बख्श भट्टी जे सहकार सां तालीमी साइंसी ऐं हुनरी मेलो मुनक़िद कयो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते मौजूदु आहे गंबट मां किशोर कुमार। जी बिल्कुल, असां इन वक्त जो है गेम्स में मौजूद आयूँ जिते जो है सिंध सुजान संगत पारां इतने साइंसी मेलो लगायो हुयो आहे। हिन साइंसी मेले में मुख़्तलिफ़ स्कूलन का आयल जो शागिर्द आहिनि उन्हनि पारां जो है हिते साइंसी ऐं हुनरी जेके हिते स्टॉल लगाया विया आहिनि ऐं हिते मुख़्तलिफ़ क़िस्म जा लेक्चर पिण ॾिना पिया वञनि। अचो त मौजूद हिते जेके शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं आहिनि ऐं सिंध सुजान जा जेके सरगर्म जेके अॻवान आहिनि उन्हनि खां पुछंदासीं त हीउ जेको हिते साइंसी मेलो मुनक़िद कयो वियो आहे इन जे बारे में उन्हनि जो छा चवणु आहे। ही हेतिरी शागिर्दनि जी रश ऐं ही सभु कुझु साबित करे थो पियो त असां हिन पंहिंजे मक़सदनि में कामयाबु आहियूं ऐं असांजो मक़सदु हिकिड़ो ई आहे त समाज में साइंसी सोच डेवलप थिए ऐं तालीमी इदारनि में साइंसी सोच डेवलप थिए ऐं साइंसी सोच मुताबिक़ पढ़ाए वञनि। तालीम जो मक़सदु आहे त माण्हू ईंदड़ नसलनि ताईं तव्हां उहे शयूं पुॼायो जेके तव्हांखे मिलियूं त जीअं हू न रुगो उन्हनि खे संभालनि पर उहे अॻिते विख बि खणनि। असां गुज़िरियल साल जेको पहिरियों प्रोग्राम कयोसीं असांखे तवक़ो न हुई त असांजो प्रोग्राम एॾो कामयाबु थींदो, पर उहो प्रोग्राम एॾो असांजी तवक़ो खां वधीक कामयाबु थियो ऐं असांखे उत्साह मिलियो त असां इहे एक्टिविटीज़ जेके आहिनि जारी रखूं। असां हिकिड़ो पैगाम ॾियणु चाहियूं था सरकारी ऐं निजी इदारनि में त हाणे वक़्त सां गॾु तालीम जा मोड तब्दील थी चुका आहिनि, तालीम सिखण जा ज़रिया मटिजी चुका आहिनि। असांखे हाणे तब्दील थियणो पवंदो, नए दुनिया सां नए समाज सां असांखे अॻिते वधणो पवंदो। मूंखे त इलाही सारी ख़ुशी थी आहे जो ॿारनि एवरशाइन जे ग्रुप जे गंबट जे कैंपस जे ॿारनि पंहिंजनि हथनि सां जेके सभु मॉडल्स जेके आहिनि ठाहिया आहिनि, पर इन सां गॾोगॾु ॿियनि इदारनि बि मॉडल्स जेके आहिनि तमामु बहितरीनु ठाहिया आहिनि ऐं अहिड़ा प्रोग्राम करण सां कंबाइन जेके थियनि था त उन में इहो फ़ाइदो आहे त सभु ॿार हिक ॿिए जा प्रोग्राम हिक ॿिए जा मॉडल्स बि ॾिसनि था।